मोबाइल रे मोबाइल। बाबा मां तोखे केतरी दफा समझायो ते रस्ते वींदे फोन ते कई सा ना ॻाल्हायो कर, हाणे मोबाइल वही ना पाण वारी। वो तो ठीक है, तुम्हारी माँ जी बेनजीर रे पैसे नारी से मुनी में हुई। अबोड़े बाबा कार करे छॾी, ज़ुल्म करे छॾी। बेनज़ीर जे पैसनि वारी सिम भी मोबाइल में वाड़े छॾियई। हाणे पैसा कीअं निकरदा? कर्ज़ाई दर ते वेठा आहिनि। 20,000 वठी करे पोइ वेंदा, ईअं कोन छॾींदई। पादारी पादर हणंदई रुगो। बाबा इन में तो चार्जिंग भी घट हुई। मोबाइल जी चार्जिंग खत्म थी वई त पोइ कहिड़े कम जो? मोबाइल चार्जिंग खत्म का पहिरियां वञी पकड़ेसि है। वञ वञ, परे न वियो हूंदो, वञ। हाँ बाबा वञा तो काटे वींदे, हाणे पकड़जी वा पुट। चोर रे चोर, वारो कयो, पकड़ो रे पकड़ो। हाणे तू हथी को हितां काॾे नथो वञी सघी। वछे जी मां केतिरे ताईं पंहिंजो ख़ैर मनाईंदी? डायलॉग तो तू तो हणदो आहे, डायलॉग तो कोई सिद्धो आयो कर। बच्चे की माँ ना, बकरे की माँ कब तक खैर मनाएगी? निभागे के 1 to 5 वारी स्पीड हुई, पुजी कोन सघियो मांस, एडो त तेज। वडो साखजी पियो आ। हाणे काॾे वेंदो? इनखे काथे ना काथे मां जरूर गोले या मोबाइल वापस कढणी आ। रोलियुम। निभागो काॾे वेंदो? हाणे मां हवेली में घरे इनखे पकड़ींदुमि मां। पाड़े वारो, घर वारो, पांजो पर्दो कराए वठो। मोगो हवेली में अंदर अचे वेठो। पाड़े वारो पांजो पर्दो कराए वठो। मोगो हवेली में अंदर अचे वेठो। पाड़े वारो पर्दो करायो, मोगो अंदर अचे वेठो हवेली में। चोरी तो करे आयम, हई हई बीठो, कोड नथो खुले। भाऊ छा पियो करी मोबाइल में? ए भाऊ कोड जो नथो खुले। फिकिर तू ना कर, मां पाण ॿुधाई थो। 00 44 खोलियो। हाँ भाऊ खुली वियो। बोले चोर के मां गोले आयुम, पकड़ियो मांस। ओ बाबा, तमा मुंजा बाबा हो। सॉरी बाबा साईं। मां तो उनके मोबाइल ही बंद कोन करन दिनी, चार्जर भी दई आयो मांस। भाऊ इनमें चार्ज ही मुकाण वारी आ, मोबाइल पावर ऑफ थियण वारो आ। हाणे मां छा करा? का गाल ना है, मसलो ही ना है भाऊ। मां तवा के चार्जर दिया तो इनके पावर ऑफ ना करन दीजो। पुट चार्जर भी नहीं है जा? हाँ ना बाबा सही, जे कदे मां चार्जर ना देवा सा मोबाइल पावर ऑफ थिया तो पान जो मैसेज की अचे। हा अरे कुत्ते जा पुछ भी तुझी खबर रखा दो। मुझे माफ करो, मोगेज मार, खबर ना चाह।